والليل دجى من وفرته है नूर साहर चेहरे से तेरे और शब की रौनक जुल्फों से अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह कंजुल करमी मौलन निअमी हादिल उममी शरीअतिही नेमत का खजीना है मौला गंजीनाए रहमत है आका हादी है तमामी उम्मत के और रहनुमा है शरीयत के अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह साअती शजरुन नतक़ल हजरु शक्कल क़मरु बिइशारतिही उंगली के इशारे पेड़ चले एजाज से पत्थर बोल उठे और चांद हुआ है दो टुकड़े अंगुष्ठ के एक इशारे से अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह जिब्रीलु अता लैलता असरा वग़ब दाहु लिहज़रतिही जिब्रील अमी पैग़ाम खुदा लेकर आए थे शबे असरा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जेकी मंज जहान सोतारियत गे तुझे लुत्फ़ जी अब्दुल लतीफ़ चवे आतो दर कमी कान अदलों छुटाउन कर को फेरो फजल जो
दुनिया जे गोले ते रहंदड़ ख़ालिक़ कायनात जे शरफ़ अता कयल आला मख़लूक़ आलम इंसानियत जे शरफ़ बख़्शल मिड़नी मोमिनन खे हिन सुहारे पल में फ़क़ीर आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी तरफ़ां ॾेही परॾेही सजणनि खे सिक भरियो सलाम। प्रोग्राम आहे सईं राह ऐं अॼु जो मौज़ू आहे दुआ जी अहमियत ऐं फ़ाइदो। जी दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू व मन वालहू अज़्ज़ बुरहानहू तक़द्दस शानहू जे लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम में रब्बे कायनात इरशाद फ़रमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, ऐं तव्हांजे पालनहार फ़रमायो आहे त मूंखां दुआ घुरो तव्हां लाइ क़बूल कयां। इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदख़ुलून जहन्नम दाख़िरीन। बेशक उहे माण्हू जेके मुंहिंजी इबादत यानी दुआ खां मुंहुं मोड़नि था उहे जल्द ज़लील बनाए जहन्नम में दाख़िल कया वेंदा। अस्तग़फ़िरुल्लाह। तिरमिज़ी में हज़रत नुमान बिन बशीर रदी अल्लाह तआला अन्हु खां रवायत आहे हज़रत नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम इन आयत जो तफ़सीर कंदे फ़रमायो त अद्दुआ हुवल इबादह, दुआ ई इबादत आहे। पोइ पाण इहा आयत पढ़ियऊं वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। मुस्तदरिक हाकिम में हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह अन्हुमा खां रवायत है त रसूल बरहक इमामुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो अफ़्ज़लुल इबादति दुआ, भली इबादत दुआ आहे। रब्बुल आलमीन रहमुर राहिमीन पंहिंजी सखावत ऐं इनायत जो ऐलान कयो आहे त बाना अमी घुरो मां अता कयां, अमी सवाल कयो मां क़बूल कयां, पर जेकी दुआ घुरण खां आर कनि था उहे ज़लील बनाए जहन्नम में मोकिलिया वेंदा। उन्हनि माण्हुनि मथां अल्लाह काविड़जे थो जेके खांसि घुरनि नथा, सवाल नथा कनि, उन जे दर ते आज़ी ऐं इल्तिजा नथा कनि। तिरमिज़ी हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह तआला अन्हु खां रवायत आंदी आहे रसूल करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो मल्लम यसअलिल्लाह यग़्ज़ब अलैहि। सही बुख़ारी। जेको अल्लाह खां सवाल नथो करे अल्लाह उन मथां काविड़जे थो। जी दोस्तों, दुनिया जे माण्हुनि खां घणा सवाल कयो त काविड़जी पवंदा, पर अल्लाह अहिड़ो करीम ऐं सख़ी आहे जो उन खां न घुरो त काविड़जे नथो, घुरो त झोल भरे ॾिए थो। एॾो त सख़ी आहे जो चवे थो मूंखां घुरो, न घुरंदव त मां अव्हां ते नाराज़ थींदुसि। हज़रत ख़ालिद रबई फ़रमायो त हिन उम्मत जो मामिलो बि अजीब आहे। अल्लाह उन्हनि खे अमुर कयो आहे त मूंखां दुआ घुरो ऐं पाण क़बूल करण जो वाइदो कयो अथसि। विच में न को शर्त आहे न का विथी आहे। अल्लाह ताला फ़रमायो उदऊनी अस्तजिब लकुम, अमी घुरो मां अता कयां।
पंहिंजे इनायतुनि जो ऐलान कंदे ॿी जाइ ते क़ुर करीम में अल्लाह ताला फरमायो वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दआन फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। ऐं महबूब जॾहिं मुंहिंजा बानहा तव्हां खां मुंहिंजे बारे में पुछनि त मां ज़ोर वेझो आहियां। जॾहिं सॾींदड़ मूंखे सॾींदो आहे त सॾींदड़ जा सॾ क़बूल कंदो आहियां। पोइ भल त मुंहिंजो फ़र्माबरदारी कनि ऐं मूं ते ईमान आणनि। यकीन सां उहे हिदायत वारा थी वेंदा। अल्लाह करीम जल शानहू मनवारहू ज़ुबरहानहू फरमायो त मां सॾींदड़नि खे वेझो बि आहियां, अर्ज़ आहूं क़बूल कंदड़ बि आहियां। पर बानहा तव्हां मुंहिंजे हुकुमनि खे मञो ऐं दिलि जे यकीन सां दुआ घुरो। हिन आयत पाक में दुआ जा ॿ अदब सेखारिया विया आहिनि। पहिरियों ही त ईमान ऐं यकीन सां दुआ घुरो त रब ॿुधे थो, क़बूल करे थो। ॿियो त अल्लाह जे हुकुमनि जी फ़र्माबरदारी कयो। हिन आयत जो शान नुज़ूल बयानु कंदे तफ़सीर क़ुर्तबी लिखियो त इमाम हसन अलैहिस्सलाम फरमायो त हिकु माण्हू रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, महबूब ॿुधायो असांजो रब वेझो आहे या परे आहे? अगरि वेझो आहे त असां उन सां सरगोशी कयूं, अगरि परे आहे त असां खेसि ज़ोर ज़ोर सां सॾियूं। उन वक़्तु इहा आयत पाक नाज़ुल थी त वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब। ए महबूब मुंहिंजा बानहा तोखां मुंहिंजे बारे में पुछनि, उन्हनि खे ॿुधाए त मां उन्हनि खे तमामु वेझड़ो आहियां। उजीब दावत दाई इज़ा दआन। जॾहिं को सॾींदड़ मूंखे सॾे थो त उन जा सॾ सुञां थो ऐं क़बूल कयां थो। इबादत कंदड़ जी इबादत क़बूल कयां थो। जी दोस्तों, दुआ जे बारे में सुहिणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणो ताक़ीद फ़रमायो आहे। उम्मत खे आगाह कयो आहे त सुख में तोड़े ॾुख में, रंज में तोड़े राहत में, देस में तोड़े परदेस में घणियूं दुआऊं घुरो। दुआ खां हरगिज़ गफ़लत न कयो। जॾहिं तव्हां कंहिं तंगी या तकल्लुफ़ में हुजो त बि दुआ घुरो, पर जॾहिं ख़ुशहाली हुजे त बि दुआ घुरणु बंदि न कयो। सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस ॿुधो जंहिंजी सनद अहल बैतन वारी सनद आहे। इन हदीस में सोने सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दुआ जी अहमियत ऐं फ़ज़ीलत बयानु फ़रमाई आहे। अवल दिलबर नबी ते दुरूद पाक। हज़रत इमाम ज़ैन अल आबिदीन रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे। उन चयो त मूं पंहिंजे पीउ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां ॿुधो। उन चयो त मूं पंहिंजे बाबे मौलाई काइनात मौला अली करमल्ला वजहुल करीम खां ॿुधो। उन चयो त मूं मिठे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम जन खां ॿुधो। पाण फरमायूं त अद्दुआउ सिलाहुल मोमिन व इमादुद्दीन व नूर समावात वल अर्द। दुआ मोमिन जो हथियार आहे, दीन जो थंभ आहे ऐं ज़मीन आसमान जो नूर आहे। सुभान अल्लाह। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रदी अल्लाह ताला अन्हु चयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला अदुल्लुकुम अला मा युंजीकुम मिन अदुव्विकुम वयद्र लकुम
वयदर लकुम अर्ज़ाक़कुम तदऊन अल्लाह फ़ी लैलिकुम व नहारिकुम फ़इन्नद्दुआ सिलाहुल मोमिन। छा मां अव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका अव्हांखे अव्हांजे दुश्मननि खां बचाए, अव्हांजे रिस्कनि खे वधाए। इहा ॻाल्हि इहा आहे जो अव्हां पंहिंजे रातिनि ऐं ॾींहंनि में अल्लाह खां दुआ घुरो, छो त दुआ मोमिन बाने जो हथियार आहे। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सही राह ऐं मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशहरी ताहिरी। अॼोके हिन चौथे प्रोग्राम जो मौज़ू आहे दुआ जी अहमियत। हींअर हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी ॾांहुं ऐं उन खां पोइ वरी मोटी था अचूं साॻे मौज़ू ॾांहुं। केॾांहुं न वञिजो, मिलूं था हिन सरकार जी सना ख़्वानी खां पोइ। मदीने वराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं मदीने वराए तूं दर्शन कराए तूं मदीने वराए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं अचण जी त आस आहे दिलड़ी उदास आहे अचण जी त आस आहे दिलड़ी उदास आहे रहबर रहाए तूं दर्शन कराए तूं रहबर रहाए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं मज़ो जो मदीने में या न कहीं बे खजीने में आ मज़ो जो मदीने में आ न कहीं बे खजीने में आ घोट घुराए तूं दर्शन कराए तूं घोट घुराए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं अचा हाणे दिल थी चाहे हिते को सुकून नाहे अचा हाणे दिल थी चाहे हिते को सुकून नाहे गमड़ा मिटाए तूं दर्शन कराए तूं गमड़ा मिटाए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं घुरा थो न दुनिया दौलत खपे कान मूंखे शोहरत घुरा थो न दुनिया दौलत खपे कान मूंखे शोहरत गुलामीअ में भाए तूं दर्शन कराए तूं गुलामीअ में भाए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं नबवी हरम जे अंदर
वनी दम ख़त्म थे दिल बर नबवी हरम जे अंदर। वनी दम ख़त्म थे दिल बर पाड़े में पूरा आए तू दर्शन कराए तू। पाड़े में पूरा आए तू दर्शन कराए तू। वरी वाग मुझी मदनी मदीने वराए तू। राणा रहमतुल्लाह रोई करे अर्ज तो इहोई। राणा रहमतुल्लाह रोई करे अर्ज तो इहोई। ना तो निभाए तू दर्शन कराए तू। ना तो निभाए तू दर्शन कराए तू। वरी वाग मुझी मदनी मदीने वराए तू। मदीने वराए तू दर्शन कराए तू। वरी वाग मुझी मदनी मदीने वराए तू। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया तिहां पोइ ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो। केॾनि उहे बख़्त वारा आहिनि जिन खे अल्लाह करीम पंहिंजे दरबार मके पाक काबे करीम जे चाउठ चुमराए थो तिहां पोइ सुहिणे सरदार जे मदीने पाक जूं घिटियूं घुमाए थो। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह ऐं मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु जो मौज़ू आहे दुआ जो फ़ाइदो, दुआ जी अहमियत कहिड़ी आहे, दुआ छाजे लाइ ज़रूरी आहे। जी दोस्तों, दुआ दुश्मननि जा शर ऐं शरारतूं टारे थी। दुआ मुसीबतूं शामतूं ऐं आफ़तूं हटाए थी। दुआ सां रिज़्क़ में बरकत पवे थी। दुआ सां कमनि में आसानियूं पैदा थियनि थियूं। दुआउनि सां दिलि जूं मुरादूं हासिल थियनि थियूं। दुआ दिलनि खे नरम करे थी, बातिन में हलावत मुहब्बत पैदा करे थी। तिरमिज़ी में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, मन सर्रहु अन यस्तजीब अल्लाहु लहू इंद शदाइद वल करब फलयक्सिर दुआ फिर रखाए। मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू चाहे थो त सख़्तियुनि ऐं मुसीबतुनि जे वक़्तु अल्लाह हुन जूं दुआऊं क़बूल करे त उनखे खपे त ख़ुशहाली जे वक़्तु घणियूं दुआऊं करे, यानी जॾहिं सुख ऐं शांती में हुजे, तमामु सुकून ऐं सुरूर में हुजे, तॾहिं ख़ुदा अज़्ज़ व जल खां तमामु घणियूं दुआऊं घुरे त रब करीम उन जे मथां कॾहिं बि मुश्किलात ऐं मुसीबत जो वक़्तु न आणींदो। दोस्तों, माण्हू जी आदत हूंदी आहे त जॾहिं उनखे का हाजत या ज़रूरत पवंदी आहे या का मुसीबत मथां अची कड़कंदी आहे त पोइ घणियूं दुआऊं घुरंदो आहे। जॾहिं कमु लही वेंदो आहे त पोइ दुआ घुरणु विसारे वेहंदो आहे। पर सुहिणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीम ही आहे त मतिलब परस्त न थियो, बल्कि जीअं ॾुख में दुआऊं घुरो था तीअं सुखनि में बि दुआऊं घुरो। पर अगरि ॾुखनि में पंहिंजी हर दुआ क़बूल कराइणु चाहियो था त आसानियुनि महिल दुआ घुरणु न विसारियो।
हर वक़्तु पंहिंजो हीणो हाल पंहिंजे मालिक अॻियां पेश कंदा रहो। अल्लाह जी रहमत मुश्ताक़ हूंदी आहे बान्हे जे इनक़सारी इजिस आज़ी ऐं नेज़ारी मथां। तॾहिं अल्लाह जे कामिलनि आरिफ़नि बुज़ुर्गनि फ़रमायो, सभई सुहागणियूं सभई ॻिचीअ हार, पसण कारण पिरीअ जे सहसे कयऊं सिंगार, पर ढोल तनी जे ढार हेठां हियूं हलन जे। न्याज़ निवड़ ताईं हेठां ही में अजीब तासीर आहे। जॾहिं बानो मालिक करीम जे अॻियां पंहिंजो हीणो हाल पेश करे आज़ी इल्तिजा करे थो त अल्लाह जी रहमत जा वॾफुड़ा मींहं उन मथां वसी पवनि था। पाणी हमेशह हेठां हीअं ते लहंदो आहे। अल्लाह जी इनायत बि उन सां हूंदी आहे जंहिंजी दिलि में हेठां ई हूंदी आहे। निवड़त वारो सजदो रब खे वणंदो आहे। कंहिं बुज़ुर्ग खां पुछियो वियो त साईं, छा दिलि बि सजदो कंदी आहे? फ़रमाईं, हाओ, दिलि बि सजदो कंदी आहे, पर सजदे मां तेसीं न उथंदी आहे जेसीं महबूब हक़ीक़ी जो दीदार न माणे। जॾहिं दिलि सजदो करे थी त सारो बदन बि रब अॻियां झुकी पवे थो। अखियुनि में निमाणाई पैदा थिए थी, आवाज़ में आजिज़ी अचे थी, नाज़ वारो गर्दन नमी पवे थो। पोइ जॾहिं उन आजिज़ी सां बानो आह करे थो त हिकु भेरो सॾण सां रब्बाक 70 भेरा जीउ जा जवाब ॾिए थो। सुल्तानुल आरिफ़ीन बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह अलैह इबादत कंदे रात जे आख़िरी हिस्से में रब सां मनाजात कंदे अर्ज़ कंदा हा, या रब या रब या रब, त ग़ैबी आवाज़ ईंदो हो, लबैक या अब्दी, लबैक या अब्दी, ए बान्हा आऊं हाज़ुर आहियां, ए बान्हा आऊं हाज़ुर आहियां। उहो सभु आज़ीअ जो अजुर आहे, निमाणाईअ जी वंड आहे। जी दोस्तों, सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रवायत आहे। हज़रत हबीब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, हर रात में जॾहिं रात जो टियों हिसो बाक़ी बचंदो आहे त असांजो रब तबारक व तआला दुनिया वारे आसमान ते लही ईंदो आहे। पोइ फ़रमाईंदो आहे, हल मिन साइलिन योता, हल मिन दाइन युस्तजाबु लहू, हल मिन मुस्तग़फिरिन युग़फ़र लहू हत्ता यनफ़जिर सुबह। सही बुखारी सही मुस्लिम में हदीस आहे त अल्लाह करीम फ़रमाईंदो आहे, केरु आहे जेको मूंखां दुआ घुरे त क़बूल कयां, केरु थो मूंखां तलब करे त उनखे अता कयां, केरु थो मूंखां बख़्शिश घुरे त मां उनखे माफ़ी ॾियां। सही मुस्लिम हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मरवी हदीस क़ुदसी में आहे। रब्बे ज़ुल जलाल फ़रमायो, अना इंद ज़न्नि अब्दी बी व अना मअहू इज़ा दआनी। सही बुखारी सही मुस्लिम में त मां अल्लाह बान्हे जे गुमान वटि हूंदो आहियां ऐं जॾहिं बान्हो दुआ घुरंदो आहे त मां उन वटि हूंदो आहियां। त प्यारा दोस्तो, दुआ घुरंदड़ जॾहिं दुआ घुरे थो त अल्लाह करीम उन सां गॾु हूंदो आहे, उन जूं आज़ियूं इल्तिजाऊं ॿुधंदो आहे। पोइ अहिड़ो करीम ऐं बाझारो धणी ॿुधंदड़ बि हुजे, तकलीफ़ुनि लाहिण जी ताक़त बि वटि हुजे त पोइ कीअं न महिरबानी कंदो, पर असांखे सॾण बि ॾांहुं अचे, दांह करण बि ॾांहुं अचे।
जी दोस्तो, दुआ अल्लाह ताला जे फज़ुल जो, करम जो, रहम जो ज़रियो आहे। देर असां में आहे, अल्लाह जी रहमत में देर न आहे। अल्लाह जे दर आज़ी करे त ॾिसो, पर दुआ घुरो मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो वठी। सुनन इब्न माजा में ऐं सही इब्न हिब्बान हज़रत सलमान रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आंदी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक अव्हांजो रब ज़िंद आहे, बाझारो आहे। जॾहिं को बानो उन ॾांहुं दुआ जा हथ खणे थो त उनखे बाझ अचे थी त कीअं उन जा हथ ख़ाली मोटायां। अल्लाह करीम पंहिंजे दर ते आयल सवाली जा हथ हरगिज़ ख़ाली नथो वराए, पर करीम रब जे दर ते अचे त सही, सवाल करे त सही, दिल ऐं रूह सां रब जे दर ते पुकारे त सही। दोस्तो, प्रोग्राम आहे सईं राह ऐं मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। दुआ जी अहमियत ऐं फ़ाइदे जे हवाले सां अॼु अवां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। प्रोग्राम सईं राह जी चोथीं कड़ी आहे। हीउ चोथों प्रोग्राम आहे। दोस्तो, वॾेरनि, सरदारनि, अमीरनि, रईसनि, वज़ीरनि, मुशीरनि, कमदारनि, कारावनि जे दरनि ते छो था ठोकरूं खाओ, छो था ज़िंदगी परेशानियुनि में बर्बादु कयो। अचो पंहिंजे रब करीम जे दर ते, ॾिसो तव्हांजा अर्ज़ अघाए थो या न। मुर्शिद साईं फरमायो त छाखे वञी छो ॿेली बणे ॿियनि जो, वठि कंजक करीम जी जग जो वाली जो। सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अल्लाह सां। तिरमिज़ी, इब्न माजा, इब्न हिब्बान ऐं मुस्तदरिक हाकिम में रवायत आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, लैस शैउन अकरम अलल्लाह ताला मिन दुआ। अल्लाह ताला वटि दुआ जहिड़ी ॿी का शइ इज़त वारी नाहे। ऐं तिरमिज़ी में हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, अद्दुआ मुख़ुल इबाद, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। नेकनि सां बेशक भलायूं करे थो, पर गुनहगारनि जूं बि दुआऊं रद्द नथो करे। शोबुल ईमान में हज़रत यहया मुआज़ राज़ी जो क़ौल आहे। फरमायूं, गुनाहनि सबबि दुआ खां कीअं थो रुकिजी वञे, हालांकि गुनाहनि हूंदे बि अताउनि खां कोन रोकियो वियो आहे। यानी तुंहिंजे गुनाहनि सबबि अल्लाह पाक तो तां पंहिंजूं अताऊं बंदि कोन कयूं आहिनि। तूं छो थो चवीं त मां गुनहगार आहियां, कीअं दुआ घुरां, अल्लाह क़बूल कंदो अलाए न कंदो। जी दोस्तो, ॾिसो, जॾहिं इब्लीस मथां, शैतान मथां अल्लाह पाक कावड़ियो, उनखे लानत जो गटु ॻिचीअ में विधाईं। ऐं उन कावड़ वारे वक़्त में इब्लीस अर्ज़ कयो, क़ाल रब्बि फ़अंज़िरनी इला यौमि युबअसून, क़ाल फ़इन्नक मिनल मुनज़रीन। ए पालनहार, ए परवरदिगार, ए मुंहिंजा मालिक, ए मुंहिंजा ख़ालिक, मूंखे क़यामत ताईं मोहलत ॾे। रब फरमाइश, तूं मोहलत ॾिनलनि मां आहीं। ऐं कावड़ वारे वक़्त में बुरी खां बुरी मख़लूक जी इल्तिजा बि रब रद्द नथो करे। पंहिंजे मोमिन बाने जी दुआ इल्तिजा खे भला कीअं रद्द कंदो।
तिरमिज़ी में हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यरुद्दुल क़ज़ा इल्ला दुआ वला यज़ीदु फ़िल उम्रि इल्लल बर्र। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, तक़दीर नथी टरे सवाइ दुआ जे ऐं उमिरि नथी वधे सवाइ नेकीअ जे। यानी दुआ सां तक़दीरूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। दुआ सां रब करीम फज़ुल फ़रमाईंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं अव्हां नेकियुनि जे तरफ़ राग़िब हूंदा आहियो त अल्लाह करीम अव्हां जी उमिरि में वाधारो कंदो आहे। त दोस्तो, अगरि पंहिंजूं तक़दीरूं मेटाइणु चाहियो था त दुआऊं घणियूं घुरो। अगरि पंहिंजी उमिरि में वाधारो आणणु चाहियो था त ॿियनि सां भलायूं करे, ख़ासि करे भलाई कयो पंहिंजे पीउ माउ सां, अबे अमड़ सां। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ला तुअजिज़ू फ़ि दुआए फ़इन्नहु लन यहलिक मअ दुआए अहदुन। दुआ घुरण में आजिज़ न थी पओ, छो त बेशक को बि माण्हू दुआ घुरंदे असुल हलाक न थियो आहे। जेको दुआ घुरंदो रहंदो सो कॾहिं बि अज़ाब में हलाक न थींदो, बल्कि दुआ उनखे हलाक थियण खां बचाए वठंदी। तिरमिज़ी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे, रसूल आज़म हादी आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, मन फुतिह लहू मिनकुम बाबु दुआए फुतिहत लहू अबवाबुर रहमह वमा सुइलल्लाहु शैअन यानी अहब्ब इलैहि मिन अन युसअल आफ़ियह। तव्हां मां जंहिं लाइ दुआ जो दर खोलियो वियो उन लाइ रहमत जा दरवाज़ा खुली विया, बानो पंहिंजी अहिड़ी कंहिं बि प्यारी शइ जी अल्लाह खां घुर नथो करे जहिड़ी चङ भलाई आहे। दुआ जी तौफ़ीक़ मिली वई त पक सां उन लाइ जन्नत जा दरवाज़ा खुली विया ऐं सभ खां भली ऐं बान्हे जी पसंदीदा दुआ आफ़ियत ऐं चङ भलाई जी दुआ आहे। छो त चवंदा आहिनि त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, सो बान्हनि खे खपे त अल्लाह ताला खां सिहत आफ़ियत तंदुरुस्ती लाइ दुआ घुरनि। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हुआ त दुआ घुरंदा रहो, छो त जेको दरवाज़ो खड़काईंदो रहंदो उन लाइ ज़रूरु खुलंदो। दोस्तो, यादि रखो, बान्हे जी का बि दुआ रद्द न थींदी आहे, को बि सवाल अणॿुधो न थींदो आहे। हर दुआ अल्लाह जी बारगाह में पहुचंदी आहे। पोइ उन दुआ जो असरु ज़ाहिर थियण जूं 3 सूरतूं हूंदियूं आहिनि। पहिरीं सूरत हीअ आहे, जो बान्हे जा शइ घुरी उहा ई शइ उनखे दुनिया अंदरि जल्द या थोरे वक़्तु बैदि ॾिनी वञे थी। ॿी सूरत इहा आहे, जो उन दुआ जे एवज़ उहा घुरियल शइ त कंहिं मसलिहत सबबु अल्लाह उनखे नथो ॾिए, बल्कि उन दुआ जे बदिले उन जा गुनाह बख़्शे थो या उन तां आयल मुसीबतूं टारे थो। टीं सूरत इहा आहे, जो उन दुआ जो फल उनखे दुनिया में नज़र नथो अचे ऐं उन जे एवज़ अल्लाह पाक उनखे आख़िरत जूं नेमतूं जन्नत जूं जागीरूं अता कंदो। पोइ माण्हू चवंदो त हीअ नेमतूं मूंखे कीअं मिलियूं? अल्लाह ताला फरमाईंदुसि, रबे काइनात फरमाईंदुसि त फ़िलाणे वक़्तु दुआ घुरी हुई, उहा दुनिया में ज़ाहिर न थी, हीअ नेमतूं उन दुआ जे बदिले तोखे ॾियां थो। पोइ माण्हू तमन्ना कंदो त हाओ, जे दुनिया में मुंहिंजी हिकु बि दुआ क़बूल न थिए हा त उन जो एवज़ आख़िरत में माणिया हा। त
त दोस्तो हिन मां मालूम थियो त का बि दुआ फ़ाइदे खां ख़ाली न आहे। जीअं ज़मीन ते पाणी पवे थो त सावा सला ॼमनि था, तीअं दुआ बि मुरादुनि जा ॿूटा पैदा करे थी। जीअं ढाल तरार खां बचाए थी, तीअं दुआ मुसीबतुनि खां बचाए थी। जीअं हथियार दुश्मननि खां हिफ़ाज़त जो कमु ॾिए थो, तीअं दुआ बि माण्हुनि खे दुश्मननि जे शर ऐं शरारतुनि खां बचाए थी। तो दोस्तो अल्लाह अॻियां हरदम दुआ गो रहो, पंहिंजे लाइ, पंहिंजे बचड़नि लाइ, पंहिंजे पाड़ेचनि लाइ, जमी मुस्लमाननि लाइ दुआऊं घुरंदा रहो। दुआ जहिड़ी ॿी का बि भली शइ न आहे। इमाम बुखारी अदबुल मुफ़रद में फ़रमायो आहे त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त या रसूलल्लाह सभ खां भली इबादत कहिड़ी आहे? पाण फ़रमायूं दुआउल मरइ लिनफ़्सिही, माण्हूअ जो पंहिंजे लाइ दुआ घुरणु। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सही राह ऐं मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। हिन पल हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी ॾांहुं। केॾांहुं न वञिजो, मिलूं था हिन सरकार जी सनाख़्वानी खां पोइ हिन सिलसिले प्रोग्राम सही राह जे चौथीं कड़ीअ में। बद
छो त दिल सां हुसैन जे नाने जो कंदो विरियत सुबुह ऐं शाम आया जॾहिं पुछंदा मदा हिक चवंदो सान मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। ओ भला इश्क मोहम्मद जी अॻियां ही मुनकर नकीर पो छा पुछंदा भला इश्क मोहम्मद जे अॻियां ही मुनकर नकीर पो छा पुछंदा मूंखे पक आहे सामीअ में बि ओ मूंखे पक आहे सामीअ में बि सरदार सुफिया जे सामाया जॾहिं पुछंदा मदा हिक चवंदो सान मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। ओ सिवाइ इश्क हबीब जे हितेड़ी ॾिसो भला शेर सिड़ा पियो रखियो छाहे ओ सिवाइ इश्क हबीब जे हितेड़ी ॾिसो भला शेर सिड़ा पियो रखियो छाहे ओ भला शेर सिड़ा पियो रखियो छाहे रखो इश्क बतूल जे बाबे सां रखो इश्क बतूल जे बाबे सां दुनिया खे ॾींदो पैगाम आहियां जॾहिं पुछंदा मदा हिक चवंदो सान मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। ॿी काई शइ त न ॼाणा थो रुॻो पढ़ तो सदा मांगा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। यकीनन इहा ई ग़ुलामी मज़ा तब है महशर में सरकार कह दें ये देखो हमारा ग़ुलाम आ रहा है। ग़ुलामी ये है बादशाही से बेहतर ग़ुलामी ये है बादशाही से बेहतर इधर आओ किस्मत जगा कर तो देखो। जी दोस्तों प्रोग्राम आहे सही राह ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु जो मौज़ू आहे दुआ जी अहमियत फ़ज़ीलत ऐं फ़ाइदो कहिड़ो आहे। यकीनन जेके मुंहिंजा दोस्त रहनुमा हमदर्द मूंसां गॾु आहिनि इंशाअल्लाह उन्हनि पहिरीं प्यारनि दोस्तनि खे बि आख़िर में यादि कबो। मौज़ूअ जे तरफ़ हलूं। हाकिम मुस्तदरिक में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रवायत आंदी आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन दुआ यनफ़उ मिम्मा नज़ल व मिम्मा लम यनज़िल फ़अलैकुम इबादल्लाह बिद्दुआ। जा चीज़ नाज़ुल थी चुकी दुआ उन में बि नफ़ो ॾिए थी ऐं जेका अञा नाज़ुल न थी आहे उन में बि नफ़ो ॾिए थी पोइ अल्लाह जा बाना तव्हां ते दुआऊं घुरणु लाज़िम आहिनि। यानी जेका शइ तव्हांखे मिली चुकी आहे उन जे हक़ में बि दुआ घुरो ऐं जेका अव्हांखे न मिली आहे उन जे मुतालिक़ बि अल्लाह करीम खां दुआ घुरो त यकीनन रब करीम अव्हां ते महिरबानी फ़रमाईंदो। यानी दुआ सां आयल मुसीबतूं बि टरी वञनि थियूं त आईंद अचण वारियूं मुसीबतूं बि हटी वञनि थियूं। पर अगरि को अल्लाह जो सालिह दीनदार परहेज़गार ईमान ऐकान ऐं तक़वा वारो बानो दुआ घुरे थो त उहा दुआ जल्द अॻा में थी। उन करे अल्लाह वारनि वटि वञो ख़ुदा वारनि वटि वञो
सालिहनि जी सोबत में वञो, उन्हनि खां पंहिंजे लाइ पंहिंजे अहलो अयाल लाइ दुआऊं घुराईंदा करियो। तिबरानी हज़रत अबू उमामा रदी अल्लाह ताला अन्हु खां मरफ़ूअन रवायत आंदी आहे त चइनि जायुनि ते दुआ क़बूल पवे थी। सभ खां पहिरियां मुजाहिद जॾहिं जिहाद लाइ सिफ़ूं दुरुस्त कनि था, दुआ घुरनि था त अल्लाह करीम उहा दुआ रद्द नथो करे। ऐं ॿियो, जंहिं महिल बारिश वसे थी, मींहुं वसे थो, त ख़ुदा अज़ वजल खां दुआ घुरो। ऐं टियों, जंहिं महिल निमाज़ लाइ अकामत चई वञे थी, तॾहिं बि ख़ुदा खां दुआ घुरो। ऐं काबे शरीफ़ खे पहिरियों भेरो ॾिसण महिल बि अल्लाह करीम दुआ क़बूल कंदो आहे। दोस्तो, रवायतुनि मुताबिक़ हिननि वक़्तनि ऐं हिननि माण्हुनि जूं दुआऊं मक़बूल हूंदियूं आहिनि। राति जे वक़्तु अकेलाई में जॾहिं अल्लाह खां सवाइ ॿियो को ॾिसण वारो न हुजे, उथी निमाज़ बरकातुनि नफ़िल पढ़े जा दुआ घुरे, अल्लाह करीम उहा दुआ उन जी क़बूल कंदो। ख़ासि करे राति जे पोएं पहर में पाक परवरदिगार खे राज़ी बनायो। बांग ऐं तकबीर जे विच में जेका दुआ घुरी वञे थी, अल्लाह करीम क़बूल फ़रमाए थो। ऐं गॾोगॾु मज़लूम जी घुरियल दुआ, जंहिंसां ज़ुल्म थिए थो, उन खां दुआ घुरायो, अल्लाह करीम उन जो आऊं इल्तिजाऊं क़बूल करे थो। रोज़ेदार जी दुआ, ख़ासि करे रोज़े खोलण महिल, अल्लाह करीम मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाईंदो आहे। अदुल वारे बादशाह जी दुआ, परदेसी मुसाफ़िर जी दुआ, पर पुठ कंहिं लाइ घुरियल दुआ, पीउ माउ जी दुआ, औलाद लाइ, हज या उम्रे लाइ निकितल माण्हूअ जी दुआ, बीमार जी दुआ, अल्लाह जे राह जे गाज़ीअ जी दुआ, मुसीबत ज़दह जी दुआ, मदीने मुनव्वरा में ज़ियारत करण महिल घुरियल दुआ बि अल्लाह करीम क़बूल फ़रमाए थो। जी दोस्तो, हज़रत सहेल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त दुआ जे क़बूलियत जा 7 आदाब आहिनि: न्याज़मंदी, ख़ौफ़, उमेद, हमेशगी, ज़ारी, नेज़ारी, ॿियनि लाइ बि दुआ घुरणु, हलाल खाइणु। दुआ जा 2 पर आहिनि जेके उन खे उॾारे अल्लाह जी बारगाह में पहुचाइनि था, जो दुआ जे अॻियां पोयां दुरूद शरीफ़ आहे। जी दोस्तो, दुरूद शरीफ़ अहिड़ो विर्द आहे जेको असां ऐं अव्हां सां गॾु रब्बे काइनात पाण बि करे थो। ख़ुदा ताला हूअं त ला शरीक आहे, कंहिं ॻाल्हि में शरीक न आहे, पर दुरूद शरीफ़ अहिड़ो अमल आहे जंहिंमें ख़ुदा असां अव्हां सां शरीक आहे। यकीनन दुरूद सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ बि आहे, दवा बि आहे। जी दोस्तो, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ वञे पियो। चाहियां थो त वेंदे वेंदे उन्हनि महिरबान दोस्तनि जूं मुहबतूं ॻणायां जेके हिन सुहारे पल, सुहिणे पल, सॻोरे पल में मूं गुनहगार अयबदार बदकार सां गॾु रहिया ऐं पंहिंजे दुआउनि जा गुलदस्ता ॾियारे मोकिलिया।
सभिनी जूं नवाज़िशूं महिरबानियूं जो हिकु नाचीस ला इल्म जे हिन मुख़्तसर आजिज़ाना ॻाल्हियुनि वारे प्रोग्राम सही राह में ईंदा आहियो ऐं दुआउनि जा गुलदस्ता मुंहिंजे लाइ मोकिलींदा आहियो। अव्हां जूं दुआऊं मुंहिंजे लाइ हिम्मत ऐं हौसले जो सबबु आहिनि। मां थोराईंदो आहियां मोहतरम इफ्तिखार अहमद मेमन साहब जन जो जिन प्रोग्राम में हिसो वरितो, मोहतरम रजब बाजारी साहब जन जो जेके प्रोग्राम में शामिल थिया, ऐं असांजे हिन दौर जे सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा व मौलाना अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहब जन जा साहिबज़ादा दीनी स्कॉलर मोहतरम साईं हाफ़िज़ असदुल्ला ॾाहिरी साहब जन हिन प्रोग्राम में शामिल थिया। खेनि लख लाइक महिरबानियूं। असांजो दीनी स्कॉलर मोहतरम दोस्त मोहतरम साईं अल्लामा आबिद अली राजपर ताहिरी साहब जन प्रोग्राम में शामिल थिया ऐं संदन मोहब्बत भरिया मैसेज दुआउनि जा गुलदस्ता त साईं सुबुह जो क़बूल सलाम पवे ऐं ॿुधूं पिया अव्हांजो प्यार भरियो कलाम। साईं सुबुह जो क़बूल पवे सलाम, ॿुधूं पिया प्यार भरियो कलाम, जो कयो अव्हां ॿुधंदड़नि जे नाम, अहिड़ो मोहब्बत जो जाम मिलियो अव्हांखे महबूब मदनी खां। आमीन सुम आमीन। मोहतरम आबिद साईं अव्हांजी महिरबानियूं। ज़कीर अहमद अव्हांजी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में शामिल थिया। ग़ुलाम मुस्तफ़ा मेमन साहब अव्हां प्रोग्राम में शामिल थिया ऐं अल्लामा आबिद राजपर साहब जन लिखियो त दुआ हर इबादत जो मग़ज़ आहे। यकीनन अव्हां दुरुस्त पिया फ़रमायो साईं। मोहम्मद आरिफ़ शाह असांजे महबूबनि मुर्शिदनि करीमनि सजन साईं जन जे जमायत जा तमामु निराला नाह ऐं संदन वालिद माजिद बि हिकु गादीअ जा रावलपिंडी जे अंदरि मस्तनशीन आहिनि। मां मोहतरम साईं आरिफ़ शाह ताहिरी साहब जन खे बि भली कार चवां। मोहतरम क़ाइम भलाई साहब असांजे हिन प्रोग्राम में शामिल थिया। फ़ारूक सुमरो साहब, मौली मसूद अहमद खुआरो साहब, हाफ़िज़ ख़ुदाबख्श जतोई साहब, उन सां गॾोगॾु हाफ़िज़ आबिद अज़ीज़ ताहिरी साहब प्रोग्राम में शामिल थिया। हाजी नज़ीर अहमद पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। खेनि लख भलायूं महिरबानियूं। शमसदीन सोलंगी साहब प्रोग्राम में शामिल थिया। खेनि वॾियूं महिरबानियूं। ज़ाहिद बलोच साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। लख भलायूं। अल्लाह करीम खेनि अजर अता फ़रमाए। आबिद अज़ीज़ सां गॾोगॾु ख़मीसो मल विसनानी पंहिंजे प्रोग्राम में कनायाऊं। मोहतरम बशीर अहमद तीवणो साहब असांजो ई दोस्त जंहिं प्रोग्राम खे शुरू खां वठी करे आख़िर ताईं नींहुं निभायो। बशीर अहमद तीवणो साहब प्रोग्राम सही राह में लगातार शामिल रहिया। खेनि दिलि जे गहराइनि सां भली कार ऐं दिलि मां निकितल लखें दुआऊं जिते बि हुजनि, शाल ख़ुश आबाद हुजनि। इमदादुल्लाह विजारानी साहब प्रोग्राम में शामिल थिया। रेडियो लिसनर क्लब झोल मजामीर अकरम टालपुर साहब जन लिखियो सुभान अल्लाह माशा अल्लाह, सुबुह जो रहमत भरियो अस्सलाम वालेकुम साईं, वॾी महिरबानी। ऐं सैयद महदी शाह असांजे शहर शिकारपुर जा तमामु सीनियर सहाफ़ी ऐं ज़ुल्फ़कार अली नोहाणी साहब हिन प्रोग्राम में हिन पल शामिल रहिया। सजण अव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, अव्हां जूं मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं। रहमतुल्लाह जा मोट साहब प्रोग्राम में हिसो वरितो। सही राह अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे। मोहबतूं खणी अव्हां जे लाइ हाज़िर थींदा आहियूं। ऐं मीर वक़ार अहमद पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। मीर वक़ार अहमद अव्हां खे भली कार। यकीनन दोस्तो कोशिशि कंदा आहियूं त हीउ प्रोग्राम अव्हां जे लाइ कंहिं मज़हबी फ़िरक़े वाराना तज़ाद खां परे हुजे। अल्लाह ताला जे कलाम जी रोशनी में, क़ुरान करीम जी रोशनीअ में ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान आलीशान जी रोशनीअ में के चंद ॻाल्हियूं, चार ॻाल्हियूं अव्हां ताईं पहुचाइजनि त जीअं मुंहिंजे इल्म में बि इज़ाफ़ो थिए, वाधारो थिए, तव्हां जे इल्म में बि इज़ाफ़ो वाधारो थिए। अल्लाह करीम खां दुआ आहे त रब करीम असां अव्हां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फ़रमाए। आख़िर में अव्हां जे लाइ ही ख़ूबसूरत नात अव्हां खे ॿुधायूं था।